राखी न्यूज़ नाज़रीन गौसपुर वेझो कचेवारे इलाइक़े में ॻोठ रईस मोहम्मद हयात ओगाही में ओगाही बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थिए पियो, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबि ज़हीर पुटु ॾाढो ओगाही क़तल थी वियो। राखी न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं, गौसपुर वेझो कचेवारे इलाइक़े जे ॻोठ रईस मोहम्मद हयात ओगाही में ओगाही बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबि ज़हीर पुटु ॾाढो ओगाही क़तल थी वियो। राखी न्यूज़ नाज़रीन गौसपुर वेझो कचेवारे इलाइक़े में ॻोठ रईस मोहम्मद हयात ओगाही में ओगाही बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थिए पियो, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबि ज़हीर पुटु ॾाढो ओगाही क़तल थी वियो। राखी न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं, गौसपुर वेझो कचेवारे इलाइक़े जे ॻोठ रईस मोहम्मद हयात ओगाही में ओगाही बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबि ज़हीर पुटु ॾाढो ओगाही क़तल थी वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।